वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। चरण वालियों का हिन कर मोमल तोखे हितां वठी हलण जो मक़सदु सम्झी थी। ज़मानो पंहिंजे माउ पीउ खे जीअण कोन ॾींदो ऐं पाण खे लोक ताना ॾींदो। मल्हार, मुंहिंजी मत शर्म हया टई निहोड़े छॾिया आहिनि, सो मूंखे हाणे लोक जी परवाह न आहे, ना ई अज़ीज़नि जी ऐं ना ई पंहिंजी। तुंहिंजी तांग मूंखे दीवानो करे छॾियो आहे मल्हार। मां हाणे सूबेदार बचल सां ॻाल्हायां थो। इन साले खे हुन बजायो आहे या ख़ान बहादुर जे माण्हुनि हमलो करे हुनखे छॾायो आहे, इहा ॻाल्हि पंहिंजी चाहे थो। पर खेसि चवां थो त रजब जे खून जो केस हुनजी गिचीअ में हणे जे हू पको ॿेलो वसाए वेही रहे ऐं आज़ाद न घुमे। जंहिं तरीक़े सां तव्हां मूंखे हिते वठी आया आहियो ऐं जेको तव्हां मूंसां सलूक कयो आहे ख़ान बहादुर साहब, मुंहिंजे दिलि में तव्हां लाइ तमामु घणी इज़त हुई, पर अॼु ख़तम थी वई। इहो तव्हां चङो कोन कयो, पाण खे पधरो करे। जेको हाणे बस बस बंदि कर पंहिंजी इहा बकवास। तोखे जेको चयो वञे सिर्फ़ उन ते अमल कर। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।